सजी सिंध वारनि खे ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ। ॾींहुं आयो करे सिरहाण मिलियो, जेको नाराज़ हुजे वञी ते सपाण मिलियो। ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ। वॾो ॾींहुं आयो करे सिरहाण मिलियो, जेको नाराज़ हुजे वञी ते सपाण मिलियो। दुबई जी दीवारनि खे, दुबई जी दीवारनि खे ईद मुबारक आ, सजी सिंध वारनि खे ईद मुबारक आ, मुंहिंजे परिस्तारनि खे ईद मुबारक आ, धरती वारनि खे ईद मुबारक आ, सजी सिंध वारनि खे ईद मुबारक आ। प्यार वारा मूंसां इकरार कयो, छॾो सभु नफ़रतूं ऐं हिक ॿिए सां प्यार कयो। ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ। अचो सभु प्यार वारा मूंसां इकरार कयो, छॾो सभु नफ़रतूं ऐं हिक ॿिए सां प्यार कयो। भेनरुनि भाइरनि खे, मुंहिंजे दिल वारनि खे ईद मुबारक आ, परदेसी प्यारनि खे, धरती वारनि खे ईद मुबारक आ, माला माल वारनि खे ईद मुबारक आ, MCR खे ईद मुबारक आ, PCR खे ईद मुबारक आ, मार्केटिंग वारनि खे ईद मुबारक आ, मुंहिंजे परिस्तारनि खे ईद मुबारक आ, भले मुंहिंजे यार खे ईद मुबारक आ, सोरभ प्यारे खे ईद मुबारक आ, साईं बादशाह खे ईद मुबारक आ, अनीना फिदा खे ईद मुबारक आ, सरवत भेण खे ईद मुबारक आ, शाइक भाऊ खे ईद मुबारक आ, नुसरत मुगल खे ईद मुबारक आ, शादिया करीम खे ईद मुबारक आ, मुंहिंजे परिस्तारनि खे ईद मुबारक आ, तानिया खान खे ईद मुबारक आ, जानी मुझे यार खे ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, ईद मुबारक आ, हो ईद मुबारक आ। अस्सलाम वालेकुम जी, पहिरीं त सभिनीनि खे ईद मुबारक भाई। अॼु माशाल्लाह सां मूंखे ईअं फील पियो त सिर्फ़ु आऊं ई ईद जा कपिड़ा पाए ईंदुसि, पर तव्हां सभिनीनि खे ॾिसी आऊं पाण थोरो कॉम्प्लेक्स में अची वियो आहियां। सो अॼु ॾाढी ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु दिलि सां आवाज़ु निकिती त वाक़ई अॼु आऊं सितारनि जे विच में वेठो ईद कयां। हूअं त पाड़े में कंदा आहियूं, अॼु पाण सभु गॾु आहियूं त हिकिड़ो दफ़ो पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो। नंढियूं नंढियूं ख़ुशियूं त पाण हूअं ई सेलिब्रेट कंदा आहियूं, पर ही जेके असां मुसलमाननि जा, असां त पहिरीं फ़ख़्रु कयूं ऐं असां अलाह साईं जो लख शुक्र अदा कयूं त अलाह साईं असांखे मुसलमान पैदा कयो।
ऐं असांखे वरी अहिड़ा ख़ूबसूरत ॾियारा बि ॾिना अथसि त इन ज़बरदस्त ईद जी ट्रांसमिशन में पहिरीं त तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। ईद कार्ड लिखण जो टाइम कोन मिलियो, इन करे आउं पाणी अची वियसि हलियो। सो मूं चवां तव्हां सभिनीनि खे पाणी ईद मुबारक चई छॾियां। ऐं ॾिसो पिया हिते हेठि त ॾिसो शाइनिंग स्टार्स बि वेठा आहिनि, ट्विंकल स्टार्स बि वेठा आहिनि, हा एवर ग्रीन स्टार्स बि वेठा आहिनि, सुपर स्टार्स बि वेठा आहिनि। अचां पियो एॾां बि अचां पियो, एॾां बि अचां पियो। अच्छा माइक ॾियो भई, हाणे सभिनि सां ॻाल्हाईंदासीं। हितां हीअं लाइन था शुरू था कयूं न। अस्सलाम वालेकुम साईं, ईद मुबारक। सलाम, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? दुआ दुआ, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ईद मुबारक हुजे। अच्छा आउं हिन दोस्त जो नओं आर्टिस्ट आहे असांजो, ऐं हिन जो दिलि सां फैन बि आहियां। मुंहिंजे धरती माला माल में आयो बि सजाद आहे, सो सजाद जे लाइ ताड़ियूं हुजनि भाई। साईं तव्हां ख़ुशि आहियो? अलाए शुक्र आहे, खेर लॻो पिया। तव्हां ख़ुशि आहियो साईं? आउं बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं अचणु थियो हिते? मां जो साईं वज़ीर अली शाह सां आयो आहियां हिते। अच्छा माशाअल्लाह। ऐं हिन प्रोग्राम में पहिरियों मरतबो आयो आहियां। माशाअल्लाह दिलि सर। मुंहिंजी ॾाढी ख़ुशि थी आहे। अल्लाह साईं तव्हांखे अल्लाह साईं तव्हांजी हर क़दम हर मोड़ ते कामयाबी अता वॾी महिरबानी माइट, वॾी महिरबानी। हाणे अचूं था असांजो ओ हो 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 हा हू भित भित सां मिली पई आहे, ॿुधो अथव न डायलॉग? हा हा तो जंहिंजा भित मिली हुई उन हाणे बंगलो वठी छॾियो आहे। ही अञा ताईं उहे भितूं ई पियो ताड़े अञा ताईं। सो सोराब असां सां गॾु आहे। सोराब तव्हांखे ईद मुबारक। खैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक। आमिर शाह साहब ऐं जेके बि असांजा नाज़रीन ॾिसनि था ॾे थोरे परॾेह में, उन्हनि सभिनी खे धरती सथ जे तरफ़ां लख लख वाधायूं ईद जूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। महिरबानी। हाणे असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि सुपर स्टार सेलिब्रिटी आहे। अॻे असीं ॻणंदा हुआसीं न त यार असांजो सिंधी आर्टिस्ट को सुपर स्टार कोन्हे जेको नेशनल मीडिया ते कमु करे न, ॻणंदा हुआसीं। हिकिड़ो हो शफ़ी मोहम्मद शाह, हा यार साईं, हा बिल्कुलु। वरी ॿियो हो, हा यार हो। पर हींअर जेको 2023 ऐं 2024 जो असां सिंधियुनि जो ईअं चइजे त कंध फ़ख्र सां असीम चवंदा वो देख रहा है वो सिंधी है हमारा। हा तो अली गुल मला साईं तव्हांखे बि खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं। भले तव्हांखे दिलि जी गहराइनि सां दिली ईद मुबारक हुजे। जिते जिते बि धरती टीवी ॾिसनि था उन सभिनी खे, ही ख़ासि करे असांजी जेके भेनर आयूं आहिनि, इन सभिनी भेनरुनि खे ईद मुबारक। भले ॿियो इहो आहे, यकीन कयो तव्हां जॾहिं एंट्री कई न, जेको गीत ॻायो ईद जो, एॾी दिलि खे ख़ुशी थी। ज़बरदस्त। इहो बि क्रेडिट असांजे लिविंग लेजेंड शमन मीराली साहब ॾांहुं वञे थो, जो इन एतिरो खज़ानो रखियो आहे म्यूज़िक जो असीं उनखे हर इवेंट ते परफॉर्म कंदा आहियूं। त शमन मीराली साहब जे लाइ ज़ोरदार। ऐं इन खां अलावा अहिड़ा जेके शो आहिनि तव्हां जहिड़े माण्हुनि जे लाइ आहिनि, जेके ॻाए बि ॼाणनि, अगरि सिंगर न बि अचे त पब्लिक खे एंटरटेन बि कनि। तॾहिं मूंखे रखियो अथनि न हिते। तॾहिं बिल्कुलु ऐं हक़ आहे तव्हांजो, तव्हां हुजो, हमेशह हुजो। महिरबानी सर। जेके बि महिमान आया आहिनि, साईं सैयद बादशाह जेको आहे तमामु वॾो असांजो कलाकार सूफ़ी फ़नकार आहे, उनखे असां भलीकार चऊं था। साईं वज़ीर अली साईं खे बि जेके बि आहिनि। निकरा साहिब जो तव्हां नालो भुली वियो ॻाईंदे ॻाईंदे। असां कैमरामैन जो ग़लती आहे वॾी। ENG चई छॾियो हुउमि न, ENG में सभु अची ईअं जी कैमरा आहे छो? इकरा इकरा कोन आई ॾिसण? ओहो कोन आयो? आउं इकरा सां हूअं असांजो निवृत जो बि रिश्तो आहे। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? त मौला तव्हांखे सलामत रखे। ही असांजा प्रोग्राम, इहे ख़ुशियूं असांजे मुल्क पाकिस्तान में थींदियूं रहनि। भले भले। सो भई असां सां गॾु ईअं चइजे त सिंधी मीडिया जी क्वीन आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे। ऐं तव्हां मुख़्तलिफ़ चैनल्स ते असां हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि आहे, हाणे असां सिंधी आर्टिस्ट तव्हां सभिनीनि खे मुख़्तलिफ़ चैनल्स ते ॾिसंदा बि ईंदासीं। अॻे चवंदासीं न भाउ हीअ हिकिड़े हंधि आहे, हाणे असीं फ़ख्र सां चई सघूं था त हाणे असीं केॾीमहिल सुबुह जो हेॾां हूंदा आहियूं, शाम जो हेॾां हूंदा आहियूं, राति जो हेॾां हूंदा आहियूं। सो इकरा बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम इकरा, ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी दावत ॾियण जे लाइ। मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे ईद मुबारक। जेके बि आर्टिस्ट वेठा आहिनि उन्हनि खे बि ईद मुबारक। ऐं जेके बि मुंहिंजा व्यूअर्स आहिनि जेके ॾिसी रहिया आहिनि मूंखे हिन वक़्तु धरती चैनल ते, उन्हनि सभिनी खे ईद मुबारक। ज़बरदस्त। साईं माइट याल ई मदद पहिरीं त वाह बिस्मिल्लाह सखी पीर मौला अली अलैहिस्सलाम। बस तूं मूंखे वणी थो, इहा ॻाल्हि बि आहे, पर तोखे अलाह करे वणा। माइट तव्हांखे बि ईद मुबारक। साईं वज़ीर अली शाह साहब, ताड़ियूं हुजनि। महिरबानी। अने ना फिदा फाइनली हीअ ईद पाकिस्तान में पई करे।
न त अमूमन कॾहिं यूके हूंदी आहे, कॾहिं कैनेडा हूंदी आहे, कॾहिं अमेरिका हूंदी आहे। सो अनिना तव्हांखे बि पाकिस्तान जी ईद मुबारक हुजे। बहुत बहुत तव्हां सभिनी खे मुंहिंजी तरफ़ खां हक़ मौजूद ऐं ईद मुबारक। ॾाढो ज़बरदस्त हिन ज़ाहिर आहे, धरती असांजो पंहिंजो घरु आहे, ॾाढो मज़ो पियो अचे। तव्हां सभिनी खे ईद मुबारक, ऐं जेके ॾिसनि पिया उन्हनि खे ईद मुबारक, जेके स्टार्स वेठा आहिनि उन्हनि खे ईद मुबारक, ऐं अलाह करे ईद अञा बि अहिड़ियूं थींदियूं रहनि, असांखे ॾाढो मज़ो पियो अचे। ज़बरदस्त ज़बरदस्त। सरवत तां हिकिड़ो क्रेडिट ॿियो वञे थो त सिंधी रीजनल मीडिया में पहिरीं आहे रिपोर्टर, सिंधी रिपोर्टर आहे जेका मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में पॉलिटिकली हुजनि या कहिड़े बि हवाले सां हुजनि, सो उन्हनि खे रिप्रेज़ेंट बि करे पई। सो सरवत तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। थैंक यू सो मच। तव्हां रिपोर्टिंग करे ॾेखारियो थोरो असांखे। जी बिल्कुलु, हींअर असीं मौजूदु आहियूं धरती मालामाल ते, ऐं धरती मालामाल जो होस्ट जेको आहे ज़बरदस्त होस्ट आहे, ज़बरदस्त सिंगर आहे, तव्हां सभिनीनि जो प्यारो, मुंहिंजो फेवरेट। जी हाँ बिल्कुलु, जेको आहे आमिर शाह। वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच सरवत। सभिनीनि खे ईद मुबारक। थैंक यू। अच्छा, अॼु असांजे प्रोग्राम में नेशनल स्टार्स त वेठा ई आहिनि। अनिना इंटरनेशनल आर्टिस्ट आहे, ऐं हिकिड़ो ॿियो इंटरनेशनल आर्टिस्ट बि असां सां गॾु आहे। सो शाइक नारे जो बि असां सां गॾु आहे, ऑल द वे फ्रॉम दुबई। सो शाइक तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। थैंक यू सो मच दादा। ऐं स्पेशली मां काफ़ी थोराइतो आहियां धरती टीवी जो, ऐं दादा तव्हां सां त हिकिड़ा दिलि जा रिश्ता आहिनि। बिल्कुलु, ऐं धरती सां मुंहिंजी त दिलि सां गॾी पई आहे। पाड़ो बि हिकिड़ो आहे। बिल्कुलु पाड़ो बि। मां गाॾी खाते में तव्हां टंडो आगा। बिल्कुलु बसि वेझाई इहो थोरो बसि रस्ते हो रहो। घर भातनि जा नाला ॿुधाए छॾियूं तकड़ में थियो छा। बहरहाल ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि, ऐं थैंक यू सो मच दावत ॾियण जे लाइ। खोड़ सारी दुआऊं आहिनि, नेक तमन्नाऊं आहिनि, ऐं जेके बि हिते आर्टिस्ट आहिनि ही असां हिकिड़ी फैमिली आहियूं। बिल्कुलु। ऐं सुठो लॻंदो आहे त ईद जे ॾियारे ते सभई गॾिजी थियूं था। थैंक यू सो मच। ज़बरदस्त, थैंक यू। राइज़िंग स्टार आहे, ज़बरदस्त सिंगर बि आहे, शमन मीराली साहब जो पुटु बि आहे। अॼु मूं हिन खां बैक स्टेज पुछो त भई ॻाइण खां अलावा पढ़ंदो बि या न, त चई न आमिर भाउ पढ़ां पियो। त मूं चयो एक्सीलेंट। त शिराज़ बि असां सां गॾु आहे। शिराज़, ईद मुबारक तव्हांखे। ख़ैर मुबारक आमिर भाई। मां इहो चवणु चाहींदुसि, मुंहिंजे पीरी प्यारनि खे धरती वारनि खे ईद मुबारक, सॼी सिंध वारनि खे ईद मुबारक, परदेसी प्यारनि खे ईद मुबारक। थैंक यू। हक़ीक़त में साईं ऑन पे कयो गाने खे न, त चई यार मुंहिंजे पीउ जो गानो आहे, आऊं त ॻायां। हीअ न त चई सघे थो छा आहे, मुंहिंजे पीउ जो गानो आहे। साईं बिल्कुलु, थैंक यू। ईद मुबारक सभिनि खे, सॼी सिंध वासियुनि खे। ऐं थैंकफुल आहियां धरती जो त मूंखे इनवाइट कयूं, ऐं मूंखे मुंहिंजे टैलेंट खे निखारियो। सर तव्हां मूंखे इनवाइट कयो, न क़ाबिल सम्झो, ऐं इनशाला ब्लेसिंग्स हुजनि, बहितरीनु कमु कंदासीं। ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। नुदरत मुग़ल, दिल की बात आमिर के साथ में पंहिंजो सफ़र जो आगाज़ कयईं। सो माशाल्लाह सां ज़बरदस्त आर्टिस्ट आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स ते असां ॾिठो आहे, ऐं कमाल जी ख़ूबसूरत सिंगर आहे, ऐं वर्सटाइल सिंगर आहे। सो अॼु असांजे धरती माला माल में परफॉर्म कंदी असांजी ईद जी इन स्पेशल ट्रांसमिशन में। तो नुदरत तव्हांखे बि ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। थैंक यू। और ये बात आपने बिल्कुल भी गलत नहीं कही, मैंने वाकई अपने यूट्यूब करियर का आगाज़ दिल की बात आमिर शाह। ऐसे मैंने बहुतों को मौके दिए हैं। मेरी तरफ से आप सबको, आप पूरी टीम को, धरती की जितने भी लोग मुझे देख रहे हैं उन्हें, और जितने भी आर्टिस्ट यहाँ मौजूद हैं सबको ईद उल फितर बहुत बहुत मुबारक। बहुत शुक्रिया। थैंक यू। अच्छा, असां होस्ट जेके हूंदा आहियूं न, उन्हनि में वैराइटीज़ हूंदियूं आहिनि, फ्लेवर कोन हूंदो आहे। अगरि तव्हां कंहिं बि फ्रूट जी दुकान ते वञो त किथे तव्हांखे ऑरेंजिस, किथे तव्हांखे स्ट्रॉबेरी, ऐं हर ठेले ते हर फ्रूट पंहिंजे तरीक़े सां ई स्टाइल सां वेठो हूंदो आहे न। त उन स्टॉल में जेको आख़िर में जेको फ्रूट वेठो हूंदो आहे न, उहो हूंदो आहे स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरी जो वरी एटीट्यूड ई पंहिंजो हूंदो आहे न। केला पिया आहिनि, पर न ऑरेंजिस सूफ़ फिसियो वञनि, किना थियो वञनि, गिदरे खे केरु खाए कोन, छाई खे केरु ॾिसे ई कोन। त ईअं ई असांजी हिन होस्ट फैमिली में असांजी डिसेंट होस्ट आहे, ऐं मुंहिंजी प्यारी भेण आहे शाज़िया बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम। ये मां तारीफ़ सम्झां या तौहीन? न तारीफ़ आहे, या तव्हां स्ट्रॉबेरी आहियो असांजी। थैंक यू सो मच दादा। ऐं मां शहर सां सभिनी खे ईद मुबारक चवणु चाहींदमि। बिल्कुलु बिल्कुलु। नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे।
इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे। वाह वाह, ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जे महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। ज़बरदस्त। सो सभिनी माशाल्लाह सभई असांजा जेके हिते मान वारा महिमान आहिनि, ऑडियंस आहे, उन्हनि सभिनी खे ईद मुबारक। दादा स्पेशली तव्हांखे माशाल्लाह ज़बरदस्त शो थैंक यू ऐं ॾाढो इंजॉय कयो। थैंक यू थैंक यू थैंक यू। हाणे असां सां गॾु आहे ज़बरदस्त आर्टिस्ट आहे ऐं फारीना आहे, ऐं फारीना खे मूं मुख़्तलिफ़ ड्रामनि में पाण बि ॾिठो आहे। सो फारीना, तव्हांखे बि ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक, तव्हांजी टीम खे। ऐं फारीना जे हेठां प्लीज़ महिरबानी करे सब टाइटल्स ज़रूरु हलाइजो जी, सब टाइटलिंग जी। ईद मुबारक तव्हांखे, जेके सभु वेठा आहिनि सभिनि खे ईद मुबारक। थैंक यू वेरी मच, थैंक यू। बस नहीं चलाना। हाणे असां सां गॾु आहे जानी, ऐं जानी ज़बरदस्त सिंगर आहे, ज़बरदस्त होस्ट आहे, ऐं मुंहिंजो बेबी बॉय आहे असांजो, ऐं ज़बरदस्त नालो कयो आहे। थोरे घटि में सुपर स्टार थी वियो आहे रीजनल जो। ऐं हीअ चवंदो आहे त आउं केॾी महिल ग्राउंड ख़ाली कोन छॾंदो आहियां, छो ग्राउंड में अकेलो ई पियो खेॾंदो आहे न। सो जानी, तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। दादा ख़ैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं माशाल्लाह अॼु हिन ख़ूबसूरत शाम में तव्हां सभिनी इनवाइट कयो, ऐं माशाल्लाह सभु सुपर स्टार आहिनि, ऐं उते ईद कई आहे त कमाल थी वई, ईद ई कमाल थी वई। भाई स्टार्स जे लाइ ताड़ियूं वॼायो। ऐं दादा तव्हांखे बि ईद मुबारक। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। माशाल्लाह जेको सॼो सफ़र तव्हांजो शो जो ॾाढो ज़बरदस्त। सुभाणे रिटायरमेंट थोरी पियो वठां, पर जेको तव्हां ई सॼो मेनू शो कयो, कमाल जो शो कयो, मूं ॾिठो सभु स्टार आया, तव्हां ॾाढो ज़बरदस्त शो कयो। थैंक यू, वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। अच्छा, हिकिड़ो ॿियो क्रेडिट जेको असांजे धरती टीवी ॾांहुं वञे थो, स्पेशली धरती टीवी जी जेका डिजिटल मार्केटिंग जी टीम आहे उन्हनि ॾांहुं वञे थो, त उन्हनि हिन रमज़ान जे महीने में हिकिड़ो रीजनल मीडिया में हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो अथनि। उहो इहो आहे त असांजो धरती टीवी 4 करोड़ ये डिजिटल मीडिया ते उनके व्यूज़ मिलिया आहिनि, त इन सॼी टीम जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। हाणे अचूं था जी, ईद भले हुजे पर असां रोज़ी रोटी ज़रूरी हूंदी आहे, छो घर बि वञिणो आहे, बचा पालणा आहिनि असांखे, सो उन्हनि बचनि खे पालण जे लाइ मेन हूंदो आहे स्पॉन्सर। सो तव्हांखे आउं ॿुधायां त अॼु जी हिन असांजी ईद ट्रांसमिशन जी जेका स्पॉन्सर्स आहिनि उहे केरु आहिनि। नेल्सन पेंट्स, रंग ज़िंदगी का, ज़बरदस्त आहिनि उहे असां सां गॾु थ्रू आउट सॼो रमज़ान में असां सां गॾु आहे। फॉर मी, दिस इज़ फॉर मी, इहे थ्रू आउट असां सां गॾु आहे। नासा केमिकल आहे, कार केयर प्रोडक्ट आहे, इहे बि असां सां गॾु आहे। हर्बियोन नेचुरल असां सां गॾु आहे। रूह अफ़ज़ा, राहत जान, मशरूब मशरिक रूह अफ़ज़ा, यूनिक बैटरीज़, इहे बि असां सां गॾु आहिनि जेके थ्रू आउट रहिया। मबरूक शरबत आहे असां सां गॾु, बैक शेक आहे, हर पल ताज़ा चाय आहे, मैक्सवेयर आहे, और माटू फूड्स है, ये आज आया है हमारे पास शायद, मटका फूड्स है शायद। तो QSR वेलफेयर ट्रस्ट आहिनि असां सां गॾु, शहनाई आहे असां सां गॾु, शूज़ इन आहे, रॉयल स्टिचिंग आहे, ही असांजा स्पॉन्सर्स आहिनि, त इन्हनि जे लाइ ताड़ियूं वॼाईंदा, त पोइ आख़िर में गिफ्ट विफ्ट मिलंदव। हर सवाल जे हल में तोहफ़ो, हर गेम खटण जी बाज़ी, हर सवाल जे हल में तोहफ़ो, हर गेम खटण जी बाज़ी। ओके जी, त हाणे अचूं था त सेगमेंट्स में। अगरि आऊं तव्हां सभिनी आर्टिस्टनि खे बि चवां त अगरि तव्हां बि इन्वॉल्व थींदा त थोरो अञा मज़ो अची वेंदो हलियो, छो ही तव्हांजा सभु फैन्स बि आहिनि पोयां वेठा जेके चाहींदा त असां बि इन्हनि सां गॾु इन्वॉल्व थियूं हिन एक्टिविटीज़ में। सो पहिरियों सेगमेंट आहे सिंगिंग जो। चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे, ऐं इनखे शाइराना तरीक़े में त मूंखे नथो चवणु अचिजे, पर इहो आहे त मौसीक़ी अची वेंदी आहे, ॻाइणु ऐं रोइणु सभिनीनि खे ईंदो आहे, सही आहे न। सो हीअ असांजो सेगमेंट आहे जेको सफ़ारी स्मार्ट सिटी। सफ़ारी स्मार्ट सिटी जेका आहे उहा M9 मोटरवे ते वाक़िअ आहे, ऐं असां इन में सोराब सुमरे साहब बि प्लॉट खटियो। सो सफ़ारी स्मार्ट सिटी वारनि जो सेगमेंट आहे, सिंगिंग कॉम्पिटिशन आहे। त पहिरीं आउं ऑडियंस मां पुछां त केरु ईंदो भाई? तव्हां ईंदा दादी? अचो, आप आओगी? आप आओगी? आ जाओ। 2-3 लोग आए और कौन आएगा? हिन जो इनाम आहे कैनेडा जी रिटर्न टिकट। जेको बि खटींदो उनखे कैनेडा जी रिटर्न टिकट मिलंदी, जेका धरती टीवी वारनि जे ताउन सां आहे। सो जेको बि खटींदो उनखे कैनेडा जी रिटर्न टिकट मिलंदी। अच्छा, ॿियो छा आहे? अच्छा, फुल पैकेज सां गॾु। ओके जी, पैकेज सां गॾु आहे, पैकेज सां गॾु आहे कैनेडा जी रिटर्न टिकट। ठीकु आहे दादी? ठीकु आहे। कैनेडा विया आहियो कॾहिं? कैनेडा गए हैं आप लोग? कभी नहीं गए? तू तो भी वही, तव्हां तो
तव्हां ॿई त चांद रात ते जहाज़ थींदा न भई। असां राति वियासीं चांहि पीआईसीं। अरे ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। सो भाई ही असांजा कंटेस्टेंट्स आहिनि, पहिरीं त हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। फ़ैसिलो तव्हांजो ऑडियंस कंदी, ही ॿ तव्हांजा जज बि आहिनि पर तव्हां सां गॾु पार्टिसिपेट बि कनि पिया। सही आहे, ठीकु आहे साईं, तव्हां डिॼो न, लारायो न, सही आहे। ऐं पेट अंदरि करे बीहणो आहे, पेट अंदरि बिल्कुलु सिर्फ़ु सपाट थी बीहणो आहे, ठीकु आहे। वारे वारे सां अचिजो, पहिरीं पुटु तव्हां अचो। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक हूँ। क्या नाम है? सैयदा नवीदा। गुस्सा है कोई? नहीं। तो इतना बिहेवियर रूड क्यों? क्या हो गया बेटा? कौन साथ कौन आया है आपके? मम्मा और चच्ची हैं। मम्मा और चची? चची कहाँ है? वो नहीं। अच्छा, हम चच्ची को चीची भी बोलते हैं कई बार, वो हमारे पास दीवारों में चलती है, चीची ओए चीची चीची। जी सुनाए गाना। आई मुंहिंजो छलड़ो रे ना तुम चीच मेरी है तो घिल घिलो रे वाजे को हवेरी वाजे नारवेरी नाजे मिसरवेरी उड़ंग मारे घिलोड़े हेड़ मुंहिंजो छलड़ो रे पानी वेरी कितल मुंहिंजो छलड़ो पानी में की वयो छलड़ो। तव्हांजो किथे ॿिए हंधि बि शो आहे या? एॾो तकिड़ो गानो ॻायो पुटु, छो? अचो 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 अच्छा, यादि करे आई। अच्छा, हींअर फ्रेम में मूं ॾिठो त मुंहिंजे पोयां जहिड़ो इहे माइन जी का अमिताभ बच्चन बीठी हुजे। हा माशाल्लाह सां, आउं ईअं हेठि नंढड़ो पियो लॻे। अदी तव्हां भेण थोरो हीअं थी पियो, मुंहिंजो फेम हा वाक़ई आउं कॉम्प्लेक्स में अची वियो। छोकिरा थोरो तूं वेहा, तूं गॾु बि हलिया। हा ॿई त लेवल में त अचूं। हा ख़ैर आहे, ख़ैर आहे। उहा असांजी भेण हील पाए वेठी आहे। जी अदी, अस्सलाम वालेकुम, छा नालो आहे? अनीता खान। अनीता खान जी। जी अदी, किथां आया आहियो तव्हां? कराची मां ई। ओड़ो सॼो कराची तव्हांजो आहे? माशाल्लाह, सॼो सिंध असांजो। बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट। सिर लगे सोहणी सजण सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लगे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे। बड़ी मेहरबानी अदी, बड़ी मेहरबानी, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? ठीक हूँ। क्या नाम है आपका? इतरत ज़हरा। जी इतरत ज़हरा। तू म्यूजिक तो बंद कर, एक तो नाम मुश्किल, ऊपर से पीछे टुडुंग जी। ज़हरा। ज़ारा नहीं, उससे पहले क्या बोल रहे हैं? इतरत। इतरत, अच्छा अच्छा, जबरदस्त, बहुत प्यारा नाम है आपका इतरत। पढ़ना कसीदा। अच्छा, ये आप पक्की सिंगर है? अच्छा, ओहो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां आया असांजे हिन सेगमेंट में। जी अदी, अदी थोरो थोरो सुर हटाए ॻाइजो, कॉम्पिटिशन है। जी हो पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा रल के सुना सारे सुना ओ नारालीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा। बहुत शुक्रिया। आप इनको नंबर दे दें अपना, ठीक है? वाह वाह, तू तो शुरू हो गया, पीस बजा रहा था। वाह वाह। आप जुड़े हुए हैं दोनों? एक ही घर से हैं आप? एक ही घर से? बहने हैं आप? तो घर में किसी और को भी तो खाना खाने दिया करें। अस्सलाम वालेकुम, कहाँ से आई हैं आप? नवाबशाह से। नवाबशाह में आया है? अरे छा नालो है तव्हांजो? उम्मे फरवा। आपको नाम कोई इजी नहीं मिल रहे थे दोनों बहनों को? बाबा ने रखे। माशाल्लाह, बड़े प्यारे नाम है, लेकिन ये बड़े मुश्किल नाम होते हैं। हाँ चलें, सुनाए। हो लाल
रखियो भला झूले लालण हो लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवड़ दा शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर ओ लाल मेरी ओ लाल मेरी। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। आप वैसे दोनों बहनें कंपटीशन में नहीं है। हाँ अस्सलाम वालेकुम अदी। मौसम जो हाल था बुधायो मथे कीअं पियो हले? सही है? बिल्कुल बिल्कुल नहीं नहीं है। आपके हस्बैंड आए? कहाँ हैं वो? कहाँ है कहाँ? तो आपकी हाइट है कि जितनी है माइक पर? जी 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 हाइट थोड़ी सी बस नीचे है थोड़ा सा, वो उन्हें हील पड़नी पड़ती मतलब सर उठा के बात करता है वो? नहीं मतलब उन्हें माइक पर? जी जी मैं इधर आ जाता हूँ अब माइक पर। जी जी हाँ उनकी हाइट जो है ना उन्हें हील पड़नी पड़ती है। उन्हें हील बड़ी। तो ये क्या ये नैन मटके वाली शादी है या अरेंज मैरिज है? नहीं अरेंज है। अरेंज है, अच्छा अरेंज है, फिर सही है, फिर सही है। जी सुनाए। अज काला जोड़ा पा साड़ी फरमैश दे तरपा के सामने आ साड़ी फरमैश दे ए रंग कदी नहीं पाया ए बाकी नहीं अजमाया अज काला जोड़ा पा साड़ी फरमैश दे तरपा के सामने आ साड़ी फरमैश दे। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। उन्होंने वैसे काले ही पहने हुए हैं, हाँ ना? बहुत शुक्रिया। हो गए पूरे? हो गए जी। अब फिर गाएंगे आप? कहाँ जा रही हैं? इधर वॉक कर रही हैं क्या आप? अच्छा जी, अच्छा जी। हाणे पहिरीं त असांजी भेणुनि मां ॿुधाइजो त सुठी परफॉर्मेंस कंहिंजी हुई, जंहिंसां गॾु असांजो ही सफारी स्मार्ट सिटी वारनि जो गिफ्ट ईंदो। पहिरीं अदी तव्हां अॻियां अचो। हिन अदी कीअं परफॉर्म कयो? सही है अदी, इते ही बीहो। अदी तव्हां अॻियां अचो। मेहरबानी बेटा, आप आगे आओ। शायद कहिड़ो गानो ॻायो हुई? अदी अॻियां अचो। अभी मेरे को शौक है घर में झगड़ा करवाने का। अच्छा को हिकड़ो विनर कयो, हिकड़ो विनर कयो। ये तोहफो घर में ही वेंदो। आप तीनों का बहुत शुक्रिया, आप बैठ सकते हैं। आप भी आगे आए। बिनी मां का हिकड़ी 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 का विनर ॿुधायो असांखे। पहिरीं हिन अदी जे बारे में, पोइ हिन अदी जे बारे में, पोइ ही असांजी भेण विनर आहे। ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। ऐं ये सफारी स्मार्ट सिटी की फाइल है और ये 50% डिस्काउंट के साथ फाइल है और 1 लाख रुपए तक का इसमें कूपन भी है। तो आप बाकी डिटेल्स जो हैं वो इनकी ऑफिस में जाके आप ले लीजिएगा। बहुत शुक्रिया, ज़ोरदार ताड़ी हो जाए। अच्छा जी, हाणे असांजा ही भाइर बीठा आहिनि असां सां गॾु ऐं आउं चाहींदुसि त हिननि जे लाइ पहिरीं ताड़ियूं वॼायो। सो अगर तव्हांजी इजाज़त हुजे त पहिरीं हिननि खां ॻाल्हायूं। छा थो चई सघां, तव्हांजी मर्ज़ी आहे सर। मालिक जो सर, तव्हां असांखे कढी छॾींदव त छा कंदासीं? सर पहिरीं तव्हां अचो सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे सर? खालिद अली सर। खालिद साहब, किथां आया आहियो? सर कराची में। कराची मां ही आयो। गॾु केरु आयो आहे? वाइफ। किथे आहे भाभी? किथे आहे? या भाभी आहे? ठीकु आहे। त गानो कंहिंखे भाभी खे डेडिकेट था कयो या हूअं ई पाड़े वारी खे? शमन अली मीर अली साहब जे पुट खे? उनखे डेडिकेट उनखे ई था कयो? जी 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 फेवरेट। अच्छा फेवरेट है। अच्छा सर। सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जी तोखे पारतवा
ॾिसी तोखे जीअन जेके ॾिसी तोखे जीअन जेके गरीबनि जी तोखे पारत तुझे दर्शन जा दीवाना सुबुह सांझी तुझे दर ते छलियूं छोलियूं बीठा आहिनि छलियूं झोलियूं बीठा आहिनि ओ फ़क़ीरनि जी तोखे भारत महिरबानी सर। अच्छा भाउ हिकिड़ी ॻाल्हि, असां हीअ जेके ॿ असांजा म्यूज़िशियन आहिनि इहे ईद जे ॾींहुं आया ई न पे, हिननि खे असां चयो त जेको एक्स्ट्रा ॻाईंदो उहो पैसा तव्हां पाण वठिजोसि। सो हाणे तव्हां 2 लाइन एक्स्ट्रा ॻायूं आहिनि त कितने हुए भाई, ईद का दिन है? 10,000 10,000 क्या हो गया है? 5,000 साईं, पोइ हिननि खे तव्हां 5,000 रुपया महिरबानी महिरबानी सर। अचो भाउ, पेट अंदर पेट अंदर पेट अंदर पेट अंदर। छा नालो आहे? अलीगुल से। अलीगुल, ओ हिनखे सुञाणो? जी साईं, ॿुधायो गानो। आंगुरियूं वारनि में फिराए मूंखां रोवण बंदि कराए गॾु रहण जावे ही दिलासा छो अकेलो छो अकेलो छो अकेलो वही करे छो अकेलो छो अकेलो छो अकेलो वही करे। के ये ज़ुल्म के कई? केरु हुजे तुंहिंजी आंगुरियूं फेराए तुंहिंजा हिते जा वार ई ख़तम करे ॾे? केरु आहे? गॾु केरु आयो आहे तव्हां सां? भाभी आई आहे? किथे आहे भाभी? भाभी जी, भाभी हिते ई आहे, अकेलो छो करे वई आहे? भाभी ने मोबाइल चेक कजांइ, न पियो सही लॻे। साईं वॾी महिरबानी सर, तव्हांखे त आउं चुराए बि नथो सघां। दादा आऊं अचां? पहिरीं तव्हां अचो। सो भाई ही नओं कंटेस्टेंट आहे असांजो। हा हींअर जी सर, तव्हां किथां आया आहियो भाउ? सर आऊं कराची मां आयो आहियां। कराची मां आया आहियो, जिथां आया आहियो उते बर्फ़ पे पई? मुंहिंजो रस्ते में वञा पए इत्तफ़ाक़ आहे, कराची मौसम में भरोसो न आहे। जी सर ॿुधायो। हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे, हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे, हाय आ माण्हुनि में हिकु माण्हू जेको मोतीअ जो आहे दाणो, जेके ॼाणो त सभु सुञाणो, हिकु मोहीड़े जो दाणो, जंहिंजी अखियुनि आ ॻुठो सो मूंखे आ मिठो, जंहिंजी अखियुनि आ ॻुठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे, हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां साईं सिखिया किथां आंदी म्यूज़िक जी? घर जी ॻाल्हि आहे, घर जी ॻाल्हि आहे, घर जी ॻाल्हि आहे। जी शिराज। हो अचुकी जर ते केटी बंदर ते थर नंगर डे, अचुकी जर ते केटी बंदर ते थर नंगर डे, तोखे जीअ में जायूं मनींदुस, तुझे अदब में उथी बीहंदुस, मूंते एॾी कंदे महिरबानी पोइ बाबा थी वेंदी जानी। अचुकी जर ते केटी बंदर ते थर नंगर डे, अचुकी जर ते केटी बंदर ते थर नंगर डे। एक्सीलेंट भाई, एक्सीलेंट, ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। सो हाणे इहे पेर ठाहे था ॿुधूं त केरु खटियो आहे, सही आहे। पहिरीं साईं तव्हां अॻियां अचो, हिन ते कीअं परफॉर्म कयो? ठीकु आहे साईं, तव्हां अॻियां अचो भाउ, हिन ते कीअं परफॉर्म कयो? अच्छा ताड़ियूं वॼनि पियूं, ॾिसण में बि न पियूं अचनि न कंहिंजूं ताड़ियूं वॼंदे। सर तव्हां बि हिते बीहो सर। त आऊं आहियां विनर हिन सेगमेंट जो। हाणे ईअं था कयूं, तव्हां ॿई ठाहिजो हिकिड़ो स्टूडियो, तव्हांखे सफारी स्मार्ट सिटी जो प्लॉट ॾियूं था, तव्हां ॿई गॾिजी स्टूडियो ठाहिजो, ठीकु आहे। सो ही तव्हां ॿिन्ही जो हिकिड़ो इहे छा चवंदा आहिनि जॉइंट वेंचर कंपनी ठाहिजो इन प्लॉट ते। वॾी महिरबानी, फोटू कढायो साईं।
ओके जी, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ऐं हिननि सां गॾु बि गिफ्ट वेंदा मबरूक वारनि जा, वॾी महिरबानी सर। हर सवाल जे हल में तोहफ़ो हर गेम खटण जी बाज़ी हर सवाल जे हल में तोहफ़ो हर गेम खटण जी बाज़ी सवाल इहो आहे त आऊं 1.5 कलाक में हैदराबाद पुॼां थो, ठीकु आहे, 1.5 कलाक में पुॼां थो। माइक दो बेटा जल्दी से। ऐं वरी वापसि थो अचां त 90 मिंटनि में। छो शादिया? मां मैथ्स में ॾाढी कच्ची आहियां। ओ मामू तू ना ईद के दिन भी खराब किया ना माइक। चेक, हेलो। हाँ 1.5 घंटा और 90 मिनट सेम होते हैं आई गेस। तो ये बात शादिया को क्यों नहीं समझ में आई? छो तो मां मैथ्स में ॾाढी मार खाधी आहे इन करे। सच में मजाक का बिना। जोरदार तालियों जन। गिफ्ट दो भाई, गिफ्ट दो। शाबाश शाबाश नेल्सन का। अच्छा जी, हाणे था जिसका इंतजार वो शाहकार हमारे साथ हैं, हमारे बीच में है। सो तहां सभिनीनि खे झूमण जे लाइ, नचाइण जे लाइ, मदहोश करण जे लाइ, मस्त करण जे लाइ, ताड़ियूं वॼाइण ते मजबूर करण जे लाइ तहां सभिनीनि जी ज़ोरदार ताड़ियुनि में साईं वज़ीर अली शाह साहब। साईं ईद मुबारक पहिरीं त वरी खां। बिस्मिल्लाह सभिनी खे अस्सलाम वालेकुम, यारी मदद हक़ मौजूद, ईद मुबारक हो। वालेकुम सलाम। नहायत शुक्रगुज़ार बिस्मिल्लाह धरती बिस्मिल्लाह चैनल जा ऐं ख़ासि साईं आमिर शाह सरकार जा जूं महिरबानी सर इनायतूं पंहिंजो अरफाना बोलनि साईं सूफ़ी सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह सरकार जो जंहिं दिल पीता इश्क दा जाम सादर मस्तो मस्त मदाम हक़ मौजूद सदा मौजूद। हिक निहारे मुर्शद सान ओ हिक निहारे मुर्शद सानू सिटी की पारी सा तख्ती मेरे दिल ते चाह कनूत चार सा तख्ती मेरे दिल ते चाह कनूत चाढ़ी सच्चू इश्क बुढ़ा न थी वे तोने चिटड़ी हो बसदार जै दिल पीता इश्क दा जाम जै दिल पीता जै दिल पीता इश्क दा जाम जै दिल पीता इश्क दा जाम वो सादल मस्तो मस्त मदाम हक मौजूद सदा मौत हमारा हक मौजूद सदा हक हक जै दिल पीता इश्क दा जाम जै दिल पीता इश्क दा ओहो सादल मस्तो मस्त हमारा हक मौजूद सदा मौजूद। असूलियते मंसूर चढ़ा असूलियते मंसूर चढ़ा असूलियते मंसूर चढ़ाया सुलियते मंसूर चढ़ाया सुलियते मंसूर चढ़ाया सुलियते मंसूर चढ़ाया अनल हक कलाम मौला अनल हक 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 ओ अनल हक कलाम आदि अनल हक कलाम हक दिल पीता इश्क दा जाम दिल पीता इश्क दा
ओहो सादिल मस्तो मस्त हो मौला हक मौजूद सदा मौजूद। पंजतन पाके हिमायत में, पंजतन पाके हिमायत में यारी जोड़ी जी वही तेरा गादी जी वही तेरी जोड़ी जी वही। पंजतन पाके हिमायत में, पंजतन पाक हिमायत में, पंजतन पाके हिमायत में, ओ पंजतन पाके पंजतन पाक हिमायत में, पंजतन पाक हिमायत में, पंजतन पाक हिमायत में। हसन हुसैन इमाम मौला हसन अली अली, हसन हुसैन इमाम तो गाजी हसन हुसैन अली अली। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा ओहो सादिल मस्तो मस्तो हो मौला हक मौजूद सदा मौजूद। बिस्मिल्लाह ओ जियो धरती माला माल जियो। दरसाइया ते समय से पा ही दरसाइया ते समय से पा दरसाइया ते समय से पा ही दरसाइया ते समय से पा ओ दरसाइया ते समय से पा ही दरसाइया ते समय से पाही। सचल खास गुलाम होया सचल खास सचल खास गुलाम होया सचल खास अली अली। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा ओहो साथ मस्तो मस्तो हो मौला हक मौजूद सदा हादी हक मौजूद सदा हो मौला हक मौजूद सदा अली अली। हक मौजूद हक मौजूद। मैडम अञा अञा किथे हाँ न न अञा तू मूंखे वणी तो ईद जो ॾींहुं आहे इहा ॻाल्हि बि आहे। न न बिल्कुलु बिल्कुलु। तई भाई किथां के डब्बे मां निकिता या ओचिता ज़ाहिर थिया भाई मूं चोला डब्बे मां निकिता। ज़बरदस्त एक्सीलेंट। धरती माला मार जिंदाबाद साईं आमिर शाह। मोहतरमा तानिया बेगम असांजा व्यूवर्स जेके भी ओ हो आ मुखे वो धरती वारा मुखे वणी थो इया गाल भी
ओ तो मूंखे साईं अमर शाह साईं मूंखे वणी थो या ॻाल्हि भी पर तोखे वणा मां ज़रूरी न आहे न साथी मिले को कॾहिं रूह वारो अली गुल साईं न साथी साईं सुराब साईं हो न साथी शायद साईं न साथी मिले को कॾहिं रूह वारो हो अकेला हुयासीं अकेला ही आयो न साथी मिले को अकेला हुयासीं अकेला ही आयो विसारे हो विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे हो वरी यादि कयां मां ज़रूरी त नाहे माइक साईं वॾा मौत खां थई बचा ज़िंदगीअ जा साईं वॾा मौत खां थई बचा ज़िंदगीअ जा पर भले खां भला थई मज़ा ज़िंदगीअ जा हो वॾा मौत खां थई बचा ज़िंदगीअ जा पर भले खां भला थई मिला ज़िंदगीअ जा ज़माने में साईं हमेशा ज़माने में रिवर्स चला ज़माने आहे कॾहिं याद खिलणो ओ ज़माने में आहे कॾहिं याद खिलणो सदाई रुआ मां ज़रूरी त नाहे मूंखे ओ धरतीअ वारा मूंखे ओ सिंध वारा मूंखे ओ अलीअ वारा मूंखे ओ गाज़ीअ वारा मूंखे ओ लतीफ़ वारा मूंखे ओ लाल वारा मूंखे साईं सचल वारा मूंखे साईं रखियल वारा साईं चीज़ल वारा मूंखे ओ छोट वारा मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि पर तोखे वणा मां ज़रूरी त नाहे ज़रूरी त नाहे ज़रूरी त नाहे हर सवाल जे हल में तोहफ़ो हर गेम खटण जी बाज़ी हर सवाल जे हल में तोहफ़ो हर गेम खटण जी बाज़ी
मगर खोटा नु यार न मिलदा तोड़े हो मन ने कुन माजी बाबो हच बदन या सजद देवन पर मूल न हो सनबाज लख लुटावन या अंग ढकावन रब न थी सन राजी और आदमियत दा नुकता खुलिया पीछे चाली इश्क की बात ओ दीवाना दीवाना अली का दीवाना सखी का दीवाना अली का दीवाना हो दीवाना ओ यार कहूँ मैं दीवाना ओ दीवाना अली का दीवाना साईं का दीवाना धरती का दीवाना हो दीवाना ओ यार कहूँ मैं ओ मस्त मंजर क्यों मैं जाऊँ मस्त मंजर क्यों मस्त मंजर क्यों मैं जाऊँ मस्त मंजर क्यों मैं जाऊँ आप या मुँह में खाना आप या मुँह में खाना दीवाना अली का दीवाना अली का दीवाना हो दीवाना वो यार कहूँ मैं ओ दीवाना हो दीवाना यार कहूँ मैं दीवाना ओ जाना हम मस्जिद बनन माथे दोनों काम जाना में है ओ जाना हम मस्जिद बनन माथे दोनों काम जाना ओ जाना हम मस्जिद बनन माथे दोनों काम जाना सच पे देना दिल को लगाना 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 ढोंगी ढोंग पुराना ढोंगी ढोंग पुराना दीवाना अली का दीवाना अली का दीवाना हो दीवाना ओ यार कहो अली दीवाना हो दीवाना ओ यार कहो दीवाना काबा अली का काबा अली का काबा हकीकत मेरे अंग मूरत मेरे वो काबा हकीकत मेरे अंग सूरत मूरत मेरे अंग काबा हकीकत मेरे अंग सूरत मूरत मेरे राम रही बुध मेरे अंदर राम रही बुध मेरे राम रही बुध मेरे अंदर राम रही बुध मेरे राम रही बुध मेरे तुझे क्यों बुत खाना तुझे क्यों बुत खान ओ दीवाना अली का दीवाना अली का दीवाना हो दीवाना हो यार कहूँ मैं हो दीवाना हो दीवाना यार कहूँ मैं दीवाना बोलो 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 तब लतीफ लाल करम हक मौजूद आशिक नाम खुदा का आशिक मेरा है मोहम्मद 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 हक मोहम्मद 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 आशिक नाम खुदा का आशिक मेरा है राज ओ आशिक नाम खुदा का आशिक मेरा है राज मोहम्मद आशिक नाम खुदा का आशिक मेरा है राज मर्दों का है खेल अदब से मर्दों का है खेल मर्दों का है खेल मर्दों का है खेल सुन को सिर चढ़ाना सुन
ज़ोरदार ताड़ियूं हुजनि साईं शाह साहब वज़ीर अली शाह साहब जे लाइ। ऐं साईं सां गॾु ई जेतिरा बि असांजा इनामात आहिनि, मबरूक, GFS, नसा, हर्बियन, बेक शेक, यूनिक, शहनाई, ही सभिनी जा गिफ्ट ही असांजी तरफ़ खां तोहफ़ा आहिनि तव्हां सां गॾु। ज़ोरदार ताड़ियूं हुजनि साईं जे लाइ, ज़ोरदार। अचो वियो। भाई मूंखे हाणे 2 मथां खपनि छोकिरा, पर थोड़ा सा स्मार्ट छोकिरा हुजनि, ठीक है। हाँ पीछे तुम आओ, पीछे पीछे पोयां पोयां वारो हलिया, और तव्हां अचो। हाँ तुम भी आओ, तुम हाँ। ऐं सेगमेंट आहे असांजो नासा केमिकल वारनि जे ताउन सां। ही 4 जवान अची विया आहिनि ऐं आउं रिक्वेस्ट कंदुसि असांजा जेके नौजवान सिंगर्स आहिनि, नौजवान आर्टिस्ट आहिनि, अगरि उहे बि हिन सेगमेंट में पार्टिसिपेट कंदा त मज़ो ईंदो। ऐं मुंहिंजे हथ में आहे हींअर इग्लो आइसक्रीम। छा आहे? छा आहे? उहो सोरा वारो कोन्हे हिकिड़ो लिंक? छा माना छा आहे? छा आहे मुंहिंजे हथ में? हा त इहा खाई बि आहे। छा कबी आहे? खाई बि आहे। ऐं इहा खाई बि आहे त मज़ो ईंदो आहे। छा ईंदो आहे? मज़ो ईंदो आहे। ऐं इहो तव्हांखे बि खाराईंदो। छा आहे? तव्हांखे। पोइ तव्हां मूंसां गॾु चवंदा हा हा, तव्हां खां पुछंदसि त इग्लो खाओगे, इग्लो खाओगे, शोर ना मचाओगे, चुप करके खाओगे, झपटा झपटी करोगे तो इग्लू खाओगे। चलो भाई सबको जाके इग्लू खिलाओ आराम आराम से। ऐं असली सेगमेंट कयूं था ही नासा वारनि जो। हिन में करणो छा आहे, ऐं हिन में मुंहिंजे ख़्याल सां कामरान तूं ईंदे हिन सेगमेंट में? हाँ हलिया। ऐं आउं चाहींदुसि त शाइक बि अचे हिन सेगमेंट में। शाइक हाणे चकर ईंदई, शिराज पोइ तूं ईंदे। हाँ तुफिल भाई तव्हां न, तव्हां चकर हणंदा। हीउ वॾो ख़तरनाक सेगमेंट आहे तुफिल भाउ। आउं तव्हांखे पाण पर्सनली हुन वारी ॻाल्हि कापी वियो करायां, तव्हां न अचिजो। अच्छा भाई सुन लो, अभी करना क्या है, इस पर आपको सर रखना है और 5 चक्कर लगाने हैं, ठीक है। 5 चक्कर के बाद आपको वहां से बॉल उठानी है, हिन में बॉल उछलानी है। लास्ट में जिसके ज्यादा बॉल्स होंगे वो ही विन करेगा। नासा केमिकल वारन जो सेगमेंट है, ठीक है। और 1 मिनट है आपके पास, ठीक है। तो सही पेरी ता अचो। हाँ बॉल उतां खणनो है, होॾां उछलाइणो है। तव्हांखे इग्लू खाराईंदासीं, परवाह न कयो। हिन में विझणो है, उतां खणणो है, वरी हेॾां विझणो है। सही है साईं? अब बीज अब आजा बीज सही रेडी त चा कशमो मूंखे ॾेई छॾियो। घणा आहिनि? ओके ओके जी रेडी। पंहिंजे मुंह पे रांदि खेॾी आहे। रांदि जा के रूल्स हूंदा आहिनि, के रेगुलेशन हूंदा आहिनि। छोकिरा करे ॾेखार कीअं करे ॾेखार। ही ऐं पकड़णो आहे। हाँ ईअं 5 चक्कर ईअं हणणा आहिनि। तव्हां त अहिड़ो घर में ई वेही खेॾिया। आ जाओ हीरो, तव्हां आख़िर में वरी कजो। सही आहे? ओके जी रेडी।
मुझको यार। ओके भाई, घना थिया 4। ओके जी, आ जाओ। ए होश फरामोश तेरा होश कहाँ है, तुम्हें देखकर मुझे एक शेर याद आया है। ऐसे ही शादिया, इजाजत तुझे शेर पढ़ाए कड़ो भले आओ, मुझे थोड़ो शायरी खराब है। ए होश फरामोश तेरा होश कहाँ है, चो वाह वाह। हड्डी ही हड्डी है, गोश्त कहाँ है। चले जी रेड्डी। ओके पक्का, हमारे यहाँ से थोड़ी सी हॉस्पिटल दूर है। दोस्त आपके साथ कोई आया है, अकेले आए हो दुनिया में? सही है जी। ओके जी रेड्डी। पांच चक्कर लगाओ, 5 2 नहीं, ये काउंट नहीं होगा। इतने चक्कर खाए तुम्हारा मासलिक संतुलन लगता है भूल गया है। हेडा में से तो बहरहाल भाई पेरी देने चाहिए सही। ता रेडी आयो हाणे समझी विया न था न, थोड़ो ये एक्सरसाइज जरूरी है। ठीक है भाई, हाणे हिकड़े तरीके से इन दोस्त 6 बॉल विधाइन त हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। नासा केमिकल्स वारनि जो गिफ्ट करण जो जल्दी सां। ऐं ही असांजो विनर है, ज़ोरदार ताड़ियूं। ऐं ॿियनि सां गॾु यूनिक मोटरसाइकिल वारनि जा स्पेशल गिफ्ट। बहुत शुक्रिया भाई, बहुत शुक्रिया। तुफैल भाई असांखे ज्वाइन कयो है। तुफैल संजरानी साहब जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। अस्सलाम वालेकुम तुफैल भाई, ईद मुबारक। वालेकुम सलाम, तव्हांखे ईद मुबारक हूं। ख़ुशि आहियो, तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सही जा करम। तव्हां ख़ुशि आहियो, ठीक आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त। तव्हां धरती मालामाल में मालामाल करे छॾियो आहे तव्हां हिन वक़्तु सॼी ऑडियंस के माशाल्लाह। ऐं असांजी दुआऊं तव्हां सां गॾु। अच्छा तुफैल भाई, हुए ईद त ख़ैर हर के पंहिंजे तरीक़े सां गुज़ारींदो आहे। पाण नंढड़ा हुआसीं त का हिकिड़ो को वालिद साहब जो दोस्त हूंदो आहे, या चाचो हूंदो आहे, या मामो हूंदो आहे, जंहिंजो एतिरो ईद जे ॾींहुं उन जो वॾो इंतज़ारु कंदा आहियूं त इहो वॾी ख़र्ची ॾींदो आहे। वाह, त अहिड़ी का ख़र्ची तव्हांखे ईद जी यादि आहे जेका तव्हां चओ त यार मूंखे ई आहे सरप्राइज़ ख़र्ची मिली? माना हुए केरु 50 रुपयो ॾे त हुन 500 रुपया नोट कढी ॾिनो हुजे। अच्छा, ईद जे मौक़े ते अहिड़ा माण्हू अची वेंदा हुआ। सही। ऐं वैसे त हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी फैमिली में बिज़ी हूंदो आहे, पर मूं ईद जे मौक़े ते बि अहिड़ा माण्हू ॾिठा। बाबा वटि ईंदे असांजो ताक़ आयो त शिकारपुर में, पोइ हिकिड़ो सैयद बादशाह हूंदो नो डेरे मां ईंदो हो, साईं हुसैन शाह नालो हूंदुसि। उहो हिन फ़ानी दुनिया मां हली वियो। उहो जॾहिं बि कॾहिं ईअं बि इतफ़ाक़ थींदो त जो ॿियो ॾींहुं न त पहिरियों ॾींहुं न त 3 ॾींहुं, पोइ मूंखे घणी कोशिशि हूंदी। उहो जॾहिं बि ॾिसंदो न पहिरियों वञी भाकुर पाईंदो, मां चयो पहिरीं ख़र्ची मां कढां, मतलब खुटी न वञे। ज़बरदस्त। शायदि तव्हां सां कॾहिं ईअं सिचुएशन थी त ईद जी ख़र्ची ॿियनि
भाउ भेणनि खे घटि मिली हुजे ऐं तव्हांखे वधीक मिली हुजे ऐं उन नेक्स्ट ईद ते तव्हांखे वरी उन जो इंतज़ारु हुजे त यार इहो हमरा ईंदो 500 रुपया 1000 रुपया ख़र्ची ॾींदो? न, असांजी ॾाढी मर्यादा 5 रुपया ॾेई चवंदी हुई विराए खाइजो। सो असां सां सिचुएशन कुझु अहिड़ी रही आहे। बाक़ी हा, मूंखे हिकिड़ी ईद यादि आहे जंहिं ते मां अम्मा जे हथां पहिरियों भेरो वटी खाधी हुई। अच्छा। सो मूं पैसा जमा कराया पंहिंजे माउ वटि ऐं ईद ते सभिनी खे 150-150 ख़र्ची मिली उन ज़माने में। सो मूं चयो भई मूंखे पंहिंजा 250 पूरा खपनि। सो उन ज़िद ते मूंखे कुटको मिलियो हुयो। सो उहा ईद मूंखे यादि आहे। ज़बरदस्त। नुसरत, आप सही सही बताइएगा, अल्लाह को हाजिर नाजिर जानकर बताइएगा, ईद का दिन है, झूठ नहीं बोलते हैं। ओके। इस ईद पे कितने ड्रेसेस सिलवाएं? 2। ये तो पहले दिन ही हो गए। नहीं, फिर वाकई 2। अच्छा, इस साल ईद सादगी से मनानी है? हाँ जी, बिल्कुल। चलें, जोरदार। सोराब के माइक ॾियो भाई, जल्दी सोराब भाई। हाणे त ख़ैर तव्हां ईद ॾियण वारा आहियो, ईदी ॾियण वारा आहियो। ईदी जॾहिं वठंदा हुआ हलंदो माइक, मामू थोरो आराम सां उथंदो आहे। देर सां हा, देर सां उथी वियो मामू देर उथी वियो। तव्हांखे का अहिड़ी एक्साइटेड ईदी यादि आहे जेका तव्हां इंतज़ारु कंदा हुजो? हा साईं, बिल्कुलु। नंढे हूंदे जॾहिं नओं माना पहिरियों दफ़ो असां 100 जो नोट ॾिठोसीं, सरप्राइज़ थी आहे त नकली आहे। 100 रुपयो उहो न मिलियो असांखे। पोइ आख़िर नकली जेके ईंदा आहिनि बच्चों को ईद मुबारक, उहे नोट अॻे खीसे में विझी करे घुमंदा हुआसीं त असांखे वॾी ख़र्ची मिली आहे ईद जी। हालांकि हुनजे पोयां लिखियलु हूंदो हो, प्यारे बच्चों को ईद मुबारक। सो रुपयो 2 रुपया अॻे दौर में हूंदा हुआ, नोट हूंदा हुआ। हाणे ॿारनि खे त 1000-500 खां घटि खपे ई नथी ईद जी ख़र्ची। दिलि बि नथो भरिजे। असांखे माना 10 रुपया बि मिलिया न, ईअं सम्झो असां ईद थी वई। ऐं उन ॾींहुं असां इग्लू आइस्क्रीम खाईंदा हुआसीं। आयत, तव्हांखे घणनि लखनि में ईदी मिलंदी आहे? जी, ईदी केतिरी मिलंदी अथव हाणे? हलो हाणे। हाँ। सही ॿुधाइजो, लास्ट ईयर घणी मिली? लास्ट ईयर न, मथे कोन मिली? लास्ट ईयर मिली कोन हुई? मिली हुई 10,000-15,000 एतिरो ई मिली आहे। वॾा अमीर आहिनि वाह। असां अमीर न आहियूं, जेके ॾींदा आहिनि उहे अमीर आहिनि। तो भाई इधर गर्ल्स में और कोई है जिसको 15,000 रुपया ईदी मिली हो? अनना तव्हां त डॉलर्स में ॾींदा हूंदा। इन दफ़े त अञा घणी मिलंदी? इन ईद ते अञा घणी मिलंदी? अच्छा, इहो ॾींदो केरु इहो न पुछिजो। अलीगुल भाई, तव्हांखे घणी ईदी मिलंदी आहे? सही ॿुधाइजो। सर, बचपन में यकीन कयो त मां त यतीम हुउमि, मुंहिंजी वालदा गुज़ारे वई। हिते जेके बि वेठा आहिनि, मुंहिंजी भेनरूं बि वेठियूं आहिनि। मूंखे त ईद जेके ईद ॾींदा हुया न मामा या हे चाचा, मां भॼंदो वेंदुमि काश मूंखे बि ॾियनि। पोइ कॾहिं मिलंदी, कॾहिं न बि मिलंदी। तॾहिं मां सभिनी खे मैसेज ॾींदो आहियां त जॾहिं बि ईद तव्हां ॾींदा आहियो न पंहिंजे ॿारनि खे, जेके ॿार भॼंदा अचनि न ईअं ग़रीबड़ा, उन्हनि खे ज़रूरु ॾींदा कयो, न त उन्हनि जी एॾी दिलि ॾुखंदी आहे, मुंहिंजी दिलि ॾुखंदी हुई। इधर आओ, सारी मेरी ENG वाले इधर आए, लड़के इधर आओ। अच्छा, इधर से दौड़ लगाएंगे वहां तक, अलीगुल तक, सही है? और ये हम दौड़ते हुए आएंगे और आप हमें ईदी देंगे, सही है? अब हेलो 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 हेलो, ईद 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 ईद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जोरदार ताड़ी भाई, जोरदार ताड़ियूं हुजनि अलीगुल भाउ जे लाइ। ऐं हाणे सेगमेंट आहे असांजो म्यूज़िकल चेयर जो। सही आहे। पहिरीं म्यूज़िकल चेयर थींदी असांजी आर्टिस्टनि जी, ठीकु आहे, पोइ थींदी असांजा जेके ऑडियंस वेठी आहे असांजी। सो पहिरीं त म्यूज़िकल चेयर रेडी कयो। सो केरु ईंदो हिन असांजी ट्रेन में? पहिरीं बॉयज़ जी थिए, ठीकु आहे, पहिरीं बॉयज़ जी। हलिया शाइक, तव्हां अचो। 1 2 3 हलिया सजाद, हलिया। तो फिर भाई अचो, ट्रेन में तव्हां सफ़र कयो। आ जाओ, तुम भी आ जाओ, आ जाओ, आ जाओ ट्रेन। हलिया जानी, सब बॉयज़ अचनि, अचो। हलिया हलिया हलिया। अदा ओ अदा, हेॾां आहे रेल भा, हेॾां केॾां? अच्छा जी, ही रेल असांजी उहा आहे जेका मोस्टली असांजा जेके ईद जा ॾींहं ईंदा आहिनि त ट्रेन बुक थी वेंदियूं आहिनि न, ऐं ट्रेन्स जेके आहिनि उहे ओवरलोडेड वेंदियूं आहिनि। सो असांजी बि हिन ट्रेन में कैपेसिटी घटि आहे, पैसेंजर्स इलाही आहिनि, ऐं इंजन बि माशाल्लाह असां जर्मन टेक्नोलॉजी जो इंजन आहे। सही आहे। त 1 2 3 4 5 6 7 ओके जी, ट्रेन हलंदी। ऐं ट्रेन जे लाइ चवंदा आहिनि हो जवानी की रेल कहीं छूट न जाए, जवानी की रेल कहीं छूट न जाए, कोई लुटेरा टिकट तेरा मेरा चुरा के हम दोनों को
चेप न जाए जवानी की रेल कहीं छूट न जाए। रेल जा साईं कुछ रूल्स एंड रेगुलेशंस आहिनि। हिकिड़ो त ट्रेन खे हथ बिल्कुलु बि न हिलाइणो, जेन लाहियो त कुर्सी पाणे ॻाल्हाईंदी आहे। असांजे पाकिस्तान में कुर्सियूं ई ॻाल्हाईंदियूं आहिनि। सो महिरबानी करे केर बि कुर्सी खे हथ न हलाए। ऐं ट्रेन में वेहण जो सही तरीक़ो हीअं हूंदो आहे, को बि अगरि पासीरो वेठो त उहो आउट सम्झे पंहिंजो पाण खे। ऐं हीअ सेगमेंट ज़बरदस्त आहे त रेडी। जानी ई ट्रेन कश्मीर ताईं वही वञे, तुंहिंजो सफ़र हाला ताईं हो न, मटियारी ॻोठ आहे न। महिरबानी महिरबानी भाई, महिरबानी भाई, उथो भाई, उथो उथो, शाबाश शाबाश। ऐं असांजी ट्रेन आहे सफ़ारी स्मार्ट सिटी वारनि जे ताउन सां। ऐं महिरबानी करे सोराब अॼु न खटिजां, सही सफ़ारी स्मार्ट सिटी जी जेको बि खटंदो हुनखे फाइल मिलंदी। रेडी। कामरान तव्हांजो ॻोठ कहिड़ो आहे? ख़ैरपुर। बस पोइ तव्हां पहिरीं लही विया। कीअं आहे, मज़ो अचे पियो? ॾंडो मस्ती लथो आहे साईं, मज़ो अचे पियो ट्रेन में? हा हलो भाई, उथो उथो, शाबाश शाबाश शाबाश। ओके जी, रेडी। शमन भाई डायरेक्ट केस कंदई पुट, दुबई बि कोन वञी सघंदे, एयरपोर्ट ताईं लायोस किथे। ओके जी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अच्छा जी, बिल्कुलु। थोरो आउं तव्हांखे हिकु ट्रिक ॿुधायां त शाइक खां बचिजो। आउं नथो चाहियां त तव्हां ईद जो ॿियो ॾींहुं मंडकाए मंडकाए गुज़ारियो। ओके जी, रेडी। बड़ी मेहरबानी सजाद, बड़ी मेहरबानी, थैंक यू थैंक यू। तो भाई अच्छा जी, हाणे ट्रेन में जेके असांजा मोस्ट सीनियर सिटीजन्स वेठा आहिनि, सो हाणे पंहिंजे सामाननि जो तव्हां पाण ख़्यालु रखिजो, ठीकु आहे? ओके जी, रेडी। अच्छा, शाइक समझो तो यार ट्रेन दुबई वेंदी न। जोरदार ताड़ियूं हुजनि शाइक जे लाइ। ओके जी, पहिरीं शेक हैंड कयो, आख़िरी सीट ते वॾो जहिड़ो थींदो आहे। ओके जी, सफारी स्मार्ट सिटी जी ट्रेन। हा भले उबतो हणो तो चक्कर हणो, असांखे ॾिसी ॾिसी चक्कर पिया अचनि। ओके, रेडी।
थोड़ी जन्नत जी हवा का सर तव्हां वेठा हुजो सर, तव्हां वेठा हुजो ऐं तव्हां असांजा विनर रहियो ऐं असांजी ट्रेन जो सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो सर उहो थोरो असांखे अञा अचनि पिया ज़ोरदार ताड़ियूं हुजनि ऐं ही सफ़ारी स्मार्ट सिटी जो क्लॉड जो तोहफ़ो तव्हांजे लाइ सर, वॾी महिरबानी, थैंक यू।